राज़ी देरे में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। राज़ी देरे ऐं भरपासे में गैस्ट्रो तेज़ी से पकड़जण लगी है। एक औरत हयाती विञाए वेठी आहे। ॻोठ दिलावर खेड़ो में पीरसन गुलां खोड़ो दमधणी हवाले कयो आहे। ॻोठाणनि तरफ़ां डॉक्टरनि जी टीम मोकिले इलाज की अपील कई वई है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। नाज़रीन, राज़ी देरे ऐं भरपासे में गैस्ट्रो तेज़ीअ सां पकड़जण लगी है। एक औरत हयाती विञाए वेठी है। ये ॻोठ दिलावर खोड़ो में पीरसन गुलां खोड़ो दमधणी हवाले कयो आहे। ॻोठाणनि तरफ़ां डॉक्टरनि जी टीम मोकिले इलाज की अपील कई है। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। बरसात की तबाहकारियुनि खां पोइ सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो डायरिया ऐं ॿियनि बीमारियुनि कर खंयो आहे। राज़ी देरे ऐं भरपासे में भी गैस्ट्रो तेज़ी सां पकड़जण लगी है। एक औरत हयाती विञाए वेठी है।